सो कोरोना SOP जो तमामु घणो ख़्यालु रखंदा। प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं। नाज़रीन, तव्हांखे यादि हूंदो त असीं हिकु प्रोग्राम कयो हुयोसीं ख़ुदकशियुनि जे हवाले सां, जंहिंमें डॉक्टर करीम ख्वाजा सेनेटर असां सां गॾु मौजूदु हुया, जेके सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी खे चेयर बि कनि पिया। त उन्हनि असांजे प्रोग्राम में इहो ब्रेक कयो हुयो, जीअं असीं उन्हनि खां कुझु सवाल पिया पुछूं त ख़ुदकशी जो जेको मज़मून आहे उहो ओवरऑल पाकिस्तान में एतिरो अंडर रिसर्च्ड शो आहे, ऐं उन प्रोग्राम में असीं कुझु फैक्ट्स एंड फिगर्स जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कई हुईसीं डॉक्टर साहब सां, ऐं हुननि इहा प्रोग्राम में ख़बर बि ब्रेक कई हुई, जीअं अंडर रिसर्च टॉपिक जे हवाले सां असीं ॻाल्हि पिया कयूं त इहो छो रहियो आहे, त उन्हनि ख़बर ब्रेक कई असांजे प्रोग्राम में त कुझु ई ॾींहंनि में असांजे प्रोग्राम खां बाद में हुननि कुझु ई ॾींहंनि में जेको आहे स्टडी डेटा पब्लिश कयो सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी, जंहिंखे उहे चेयर बि कनि पिया। 2016 खां 2020 ताईं जो डेटा पब्लिश थियो त सिंध में ख़ुदकशियुनि जा केसिस केतिरा रिपोर्ट थी चुका आहिनि, हिकु डेटा बाक़ाइदा पब्लिश कयो वियो, स्टडी पब्लिश कई वई। सो अवां सां शेयर कंदी हलां उहो। सो त उन टाइम असीं सिर्फ़ु फैक्ट्स एंड फिगर्स जे हवाले सां ॻाल्हाए रहिया हुआसीं त एप्रोप्रिएट कहिड़ियूं आहिनि। उन प्रोग्राम में असीं सिर्फ़ु उहे फिगर्स अवां सां शेयर कयूं हुयूंसीं जेके मीडिया में रिपोर्ट थियनि पिया। सो उन्हनि असांखे छा नंबर ॾिनो आहे, वेरी अलार्मिंग, तमामु अलार्मिंग सिचुएशन उन्हनि शेयर कई आहे पंहिंजी रिसर्च में, त ओवरऑल सिंध में 767 केसिस रिपोर्ट थिया आहिनि, ऐं हर सिंध जो कंहिं न कंहिं ज़िले में कंहिं न कंहिं शहर में को न को केस ज़रूरु रिपोर्ट थियो आहे ख़ुदकशी जे हवाले सां। सभ खां वधीक जेके केसिस रिपोर्ट थिया आहिनि ख़ुदकशियुनि जा उहे थरपारकर में थिया आहिनि, ऐं थरपारकर में टोटल जेके केसिस ख़ुदकशियुनि जा रिपोर्ट थिया आहिनि उहे 69 केसिस थिया आहिनि, 79, वेरी अलार्मिंग नाज़रीन, जंहिंमें फीमेल्स जो तादादु आहे वधीक आहे। थरपारकर में 48 फीमेल्स उन्हनि ख़ुदकशी कई, ऐं मेल्स जेके आहिनि उहे 21। मूं वटि लंबी लिस्ट आहे, तमामु रिघी लिस्ट आहे। बदीन शामिल आहे, बदीन में 77 केसिस रिपोर्ट थिया, दादू में 73, सांगड़ में 66, चौहट, उमरकोट में, टंडो अलायार में 40। ही तमामु वॾी लिस्ट आहे, जंहिंमें कश्मोर बि शामिल आहे, लाड़काणो शामिल आहे, कंबर शदादकोट, ठट्टो, गोटकी, खोड़ सारा शहर सिंध जा मौजूदु आहिनि। सो अॼु असीं प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त जीअं लास्ट टाइम असां फैक्ट्स एंड फिगर्स जी ॻाल्हि कईसीं, पर हिन बार असांजो फोकस रहंदो त ख़ुदकशी जेकॾहिं इंसानु करे थो त उनजे पोयां छा हक़ीक़त आहे। अॼु एक्सपर्ट सां सम्झण जी कोशिशि कंदासीं। ऐं ॿियो हिन भेरे तमामु हिकु दिलि जेको आहे ग़मगीन करण वारो वाक़ियो पेश आयो सखर में। असां ॾिठोसीं त हिकु नौजवान ख़ुदकशी कई पई, जेको मेडिकल स्टूडेंट हुयो, MBBS जी पढ़ाई पंहिंजी कंटिन्यू करे पियो, त उहो आख़िर अहिड़े मक़ाम ताईं छो पहुतो। ऐं उनजो ख़त जेकॾहिं असीं अव्हांखे टेलीविजन स्क्रीन्स ते बि ॾेखारे सघूं, पंहिंजे ख़त में लिखे पियो, पंहिंजी माउ सां, पंहिंजी अमड़ सां मुहबत जो इज़हार बि करे पियो त अम्मी आई लव यू, उन्हनि बाक़ाइदा इहो लिखियो आहे। ऐं पंहिंजे भाउ खे हो इहो चवनि था त भई मां अव्हांजो ख़्वाबु पूरो न करे सघियसि। हिकु तरफ़ उहो प्यार ऐं मुहबत जो इज़हार बि कनि पिया, ॿिए तरफ़ पछतावो बि ॾेखारे पियो उहो नौजवान, त हिकु ई दम सां हुन पंहिंजा ख़्वाब जेके आहिनि सभई दफ़नाए छॾिया ऐं पाण बि दुनिया मां लाॾाणो करे हले वियो। त आख़िर इन स्टेज ते पहुचण जी नौबत कहिड़ी पई अचे, ख़ासि करे नौजवाननि में। ऐं ॿिए तरफ़ जेकॾहिं असीं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ॾिसूं पिया त मुख़्तलिफ़ फैक्टर्स आहिनि, पर इन स्टेज ताईं छो माण्हू पहुचे पियो, छा सबबु आहे, इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं। ऐं ॿियो तमामु घणो इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त आउं बहैसियत हिकु जर्नलिस्ट, बहैसियत हिकु एंकर, मुंहिंजो छा रोल आहे, आउं इन हसास मौज़ू खे अव्हां जे साम्हूं कीअं पेश कयां, इहो एक्सपर्ट सां सम्झण जी कोशिशि कंदासीं। मीडिया जो छा रोल आहे, ऐं हुकूमत जो कहिड़ो किरदारु आहे, हुकूमत केतिरो संजीदा आहे इन मामले में। जीअं त सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी हीअ जेका रिसर्च पब्लिश कई, या इन जो मक़सदु बि इहो ई हो त गवर्नमेंट इन जी तरफ़ थोरो माइल थिए, ध्यानु ॾिए त जेके ख़ुदकशियूं थियनि थियूं छो थियनि पियूं। यकीननि बेरोज़गारी, अवां हिकु ॿियो बि वाक़ियो ॿुधो हूंदो फैसलाबाद में, त बेरोज़गारी गुरबत जे सबबु पंहिंजे ॿारनि खे हिकु जेको शख़्स आहे कपिड़ा न वठी ॾेई सघियो, त उन्हनि खे हिकु नहर, हिकु ढंढ में उछलाए छॾियो। इहा नौबत छो पई अचे, त इहो सम्झण जी कोशिशि कंदासीं। तमामु घणो इम्पॉर्टेंट आहे, छा कीअं कम्युनिकेशन करणु खपे जेकॾहिं इहे वाक़िया थियनि था, कीअं इन्हनि खे रिपोर्ट थियणु खपे। ऐं हीअ जेकी सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी जी पारां नाज़रीन हीअ जेकी रिपोर्ट पब्लिश थी आहे रिसर्च डेटा, इहो सिर्फ़ु उहो आहे, हे उहे केसिस आहिनि जेके डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसिस में रजिस्टर्ड थिया आहिनि, या जेके मीडिया रिपोर्ट्स खे मद्देनज़र रखी करे उन्हनि खे पब्लिश कयो वियो आहे। सो ऐं काफ़ी सोशल प्रेशर जे सबबु माण्हू उन्हनि केसिस खे रिपोर्ट बि न कंदा आहिनि। ऐं ॿी इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे सोशल प्रेशर, जेको असीं मुआशरती दबाव वठंदा आहियूं। ऐं हिकु मशहूरु फ्रेज़ जेको हर को ॻाल्हाईंदो आहे, आए ॾींहुं असीं त चवंदा ई चवंदा आहियूं त माण्हू छा चवंदा, छा माण्हुनि जे करे असीं पंहिंजूं जानियूं विञाईंदा वठंदासीं फज़ूल रीज़न्स जे सबबु, जेकॾहिं असांजो को कमु पूरो नथो थिए, हुन में कोई इहो ई कंज़ेक्यूटिवली सोचींदा पिया अचूं त फलाणो छा चवंदो, फलाणो छा सोचींदो।
त इहो सभु छा आहे सम्झणु तमामु ज़रूरी आहे, एजुकेट थियणु तमामु ज़रूरी आहे। ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां डॉक्टर आयशा चाचर साहिबा जी जेके पंहिंजी फ़्लाइट कैंसिल करे हिन प्रोग्राम जे लाइ उन ख़ुसूसी तौर ते वक़्तु कढियो। त हीउ टॉपिक तमामु अहम आहे ऐं मुंहिंजी पहिरीं हुननि सां ॻाल्हि थी त उहे चई रहियूं हुयूं त उन्हनि जी पूरी कोशिशि रहंदी त अवाम जेके ॾिसंदड़ आहिनि, व्यूअर्स आहिनि, उहे इन ॻाल्हि इन हसास मौज़ू खे जेको आहे पूरी तरह सम्झण जी कोशिशि कनि, एजुकेट थियण जी कोशिशि कनि। ऐं ॿिए तरफ़ असांखे सोशल एक्टिविस्ट नगमा इक़्तिदार साहिबा बि जॉइन कंदियूं इंशाल्लाह प्रोग्राम जे दौरान ई। सो शुरूआत जेकी आहे असां डॉक्टर आयशा चाटर साहिबा सां कंदासीं, जेके हिन वक़्तु आखान में प्रैक्टिस करे रहियूं आहिनि, कंसल्टेंट चाइल्ड एंड एडोलेसेंट साइकियाट्रिस्ट आहिनि ऐं ॿिए तरफ़ को फाउंडर एंड डायरेक्टर ऑफ रिसर्च एंड क्लिनिकल गवर्नेंस साइनेप्स पाकिस्तान न्यूरो साइंस इंस्टीट्यूट खे बि उहो कनि पियूं। सो डॉक्टर आयशा तमामु रिसर्च में हिननि जो सुठो हथु रहियो आहे, तमामु ज़बरदस्त आर्टिकल लिखंदियूं ईंदियूं आहिनि चिल्ड्रन ते, ॿारड़नि ते ऐं चिल्ड्रन पेरेंट्स जी रिलेशनशिप जे बाबति तमामु सुठो लिखंदी ईंदियूं आहिनि। अव्हांखे अगरि मौक़ो मिले त ज़रूरु पढ़िजो। सो डॉक्टर साहिबा अव्हां खां शुरू कंदासीं। ॿी त वॾी महिरबानी तव्हां टाइम कढियो पंहिंजी फ़्लाइट वग़ैरह कैंसिल करे असांजे प्रोग्राम जे लाइ, बिकॉज़ टॉपिक तमामु इंपॉर्टेंट आहे। सो ही केसिस वधनि पिया, अव्हां इन्हनि केसिस खे कीअं पिया ॾिसो ऐं छा सबबु आहिनि? जी थैंक यू फॉर द इन्विटेशन। हिकिड़ी शइ मां क्लैरिफाई करे वठां कि मां हाणे खान में आई डोंट वर्क लाइक मां हाणे जेको आहे प्रीवियसली आई यूज़ टू वर्क देयर। ओके, सो ॾिसो तव्हां जॾहिं इवन पूरो इंट्रोडक्शन बि ॾियो पियो, कपल ऑफ थिंग्स जेका मुंहिंजे ज़हन में ॻाल्हियूं आहियूं। रिपोर्ट हाणे थियनि पिया, माण्हू हाणे हिन जे बारे में ॻाल्हाइनि पिया, मीडिया वधीक एक्टिव थी आहे, यंग माण्हू वधीक पंहिंजे राइट्स जे बारे में हुननि खे ख़बर पई आहे, तो दे आर सर्फिस ते अचनि पियूं। पर ईअं न आहे कि इहे शयूं पहिरें कोन हुयूं, ठीकु राइट। पहिरें बि हूंदियूं हुयूं पर ईअं हश हश थी वेंदियूं हुयूं ऐं यू नो फ्रीडम ऑफ स्पीच एॾी घणी कोन हुई, एतिरो जेको मीडिया जेको हो उहो एतिरो प्राइवेट कोन हो, सो शयूं मथे कोन ईंदियूं हुयूं, राइट। सो पहिरीं त हिकिड़ी त इहा ॻाल्हि कि थिंग्स वर ऑलवेज़ देयर पर सर्फिस ते कोन ईंदियूं। सेकेंड, अगरि असांखे सुसाइड या ख़ुदकुशी जे बारे में सम्झणो आहे त हिकिड़ो को सिंगल इवेंट कोन हूंदो आहे, राइट। अगरि तव्हां जीअं एग्ज़ाम्पल ॾिनो बेरोज़गारी जो या गुरबत जो, सो स्टेट्स मूंखे एक्ज़ैक्टली न आहिनि ख़बर, पर अगरि रफली ॾिठो वञे त को करोड़े माण्हू आहिनि पाकिस्तान में जेका गुरबत में रहनि पिया, राइट, बेरोज़गारी में आहिनि, बट उहे सभु पंहिंजे पाण खे न पिया मारनि, राइट। सो असांखे हिकिड़ी हूंदी आहे जनरलाइज़ेशन। तव्हां हिकिड़ी शइ खे वठी करे इहो ॾिसो कि हिन शइ जे करे इहो सभु कुझु थियो आहे, राइट। इहा अप्रोच अनफॉर्चुनेटली सुसाइड में प्रिवेंशन में एतिरी हेल्पफुल कोन हूंदी आहे डेफिनेटली हिकिड़े लेवल ते, पर अगरि हिकिड़े इंडिविजुअल केस खे तव्हां ॾिसो त दिस समथिंग कॉल्ड साइकोलॉजिकल ऑटोप्सी। साइकोलॉजिकल ऑटोप्सी, राइट, जीअं असां ऑटोप्सी कंदा आहियूं। सो उहो हिकिड़े केस ऐं उहो हिकिड़ो डेटा आहे जेको असां वटि सिग्निफिकेंटली घटि आहे। मास्टर्स में असां स्टडीज़ करे वठूं कि यू नो सुसाइडल आइडिएशन जे लिहाज़ सां या इहो ॾिसण लाइ कि डिप्रेशन घणनि माण्हुनि खे आहे, बट साइकोलॉजिकल ऑटोप्सी वारो जेको डेटा आहे उहो असां वटि सिग्निफिकेंटली घटि आहे। हाणे उहो शइ इम्पॉर्टेंट आहे असांजे लाइ इहो सम्झण लाइ कि साइकोलॉजिकल ऑटोप्सी इहो ॿुधाईंदी कि छो उहो करोड़नि माण्हुनि मूं इहा 10 माण्हू या लेट्स से इहा 70 माण्हू पंहिंजे पाण खे नुक़सानु पहुचाइनि पिया। उहो इंडिविजुअल जेका हिकिड़ी शइ आहे केस खे स्टडी करणु, दैट इज़ इम्पॉर्टेंट। छो जो इहा शइ अगरि असां सम्झी वञूं न कि हिकिड़ो ॾिसो गुरबत या अनएम्प्लॉयमेंट या का बि अहिड़ी अच्छा साइकोलॉजिकल ऑटोप्सी 16 लफ़्ज़नि में जेकॾहिं व्यूअर्स खे थोरो एक्सप्लेन करे सघो त उहा असांखे सो ऑटोप्सी जो मतिलबु इहो हूंदो आहे कि अगरि का डेथ थिए थी त उहा असां डेथ जो कॉज फिगर आउट करण लाइ ऑटोप्सी कंदा आहियूं। ठीकु आहे, डेथ जो सबबु मालूम करण जे लाइ असां ऑटोप्सी कंदा आहियूं, राइट। त जीअं फॉरेंसिक्स में जीअं लाइक हूंदो आहे, उअं ई साइकोलॉजिकल ऑटोप्सी इहा आहे कि सुसाइड अगरि थिए थी त छा साइकोलॉजिकल सोशल इमोशनल फैक्टर्स आहिनि उहा कॉज फिगर आउट करण लाइ, वेरी इंपॉर्टेंट। सो साइकोलॉजिकल ऑटोप्सी वारो जेको डेटा आहे उहो असां वटि सिग्निफिकेंटली घटि आहे, सही। सो हिकिड़ी त इहा शइ, ऐं उहा शइ थींदी त असांखे अञा वधीक शयूं इंडिविजुअल फैक्टर्स ख़बर पवंदा। हाणे असां हिन खे न मोरल सोशल ऐं हिकिड़ो रिलीजियस ऐं लीगल प्रॉब्लम ठाहे छॾियो आहे सुसाइड खे। इंडिविजुअल असां हिकिड़ी जेका मुंहिंजो फैक्टर आहे न इम्पॉर्टेंट, उहो असां बिल्कुलु इक्वेशन कढी छॾियो आहे। सो हिते गुरबत आहे, हिते सुसाइड आहे, सो हिकु लीनियर पाथवे कोन हूंदो आहे कि बसि हिन जी वजह सां इहो थियो आहे। विच में काफ़ी मीडिएटिंग फैक्टर्स हूंदा आहिनि, काफ़ी सारी शयूं हूंदियूं आहिनि फैक्टर्स जेका हुनखे हुते असरअंदाज़ थींदियूं आहिनि हिकिड़े इंडिविजुअल ते, हिकिड़े माण्हू ते जेको सुसाइड एंड में थींदी आहे। हाणे थींदो इहो आहे कि जेको इमीडिएट हिकिड़ो कॉज़ हूंदो आहे, एग्ज़ाम फेल थी वियो, ईद जा कपिड़ा कोन वठी सघिया, या लेट्स से दड़का पिया,
घर वारनि तूं या पबजी थी वियो हाँ, बिल्कुलु सो इमीडिएट जेको हिकिड़ो फैक्टर हूंदो आहे हुनखे ॾिसी करे सभु माण्हू हुनखे फोकस कंदा आहिनि कि हिन शइ जी वजह सां जेको आहे सुसाइड थी आहे ऐं पोइ वरी लेजिस्लेशंस बि ईअं ईंदियूं आहिनि पबजी बैन थी वियो फॉर एग्ज़ाम्पल या यूनिवर्सिटीज़ खे माण्हू बुरो भलो चवणु शुरू थी वेंदा आहिनि बट फोकस जेको आहे न अगरि हुनखां हटाए होलिस्टिकली ॾिठो वञे त आई थिंक दैट्स इम्पॉर्टेंट ठीकु आहे अच्छा साइकोलॉजिकल ऑटोप्सीज़ पोइ असां वटि थियनि नथियूं पाकिस्तान में सो एज सच ईअं त कोन थींदियूं आहिनि बट आई डू नो कि हिकु या ॿ केसिस जेके हिकिड़े पर्सनल कैपेसिटी में आई एम नॉट गोना नेम द प्रोफेशनल एंड द पर्सन बट थियूं आहिनि एंड दैट हैज़ सिग्निफिकेंटली हेल्प बहरहाल तमामु सिग्निफिकेंट रोल आहे साइकोलॉजिकल ऑटोप्सीज़ बिल्कुल फिगर आउट करण में त छा सबबु आहे ख़ुदकशी जे पोयां इहो बिल्कुल ऐं इंडिविजुअल फैक्टर्स जे लिहाज़ सां अच्छा डॉक्टर साहिबा हे त मीन जनरल असांखे डिस्क्रिप्शन ॾिनी पई पर ॾिसो नौजवान बि कमिट कनि पिया हाणे हे जेको ताज़ो वाक़ियो थियो आहे सखर में हिकु MBBS स्टूडेंट हिनखे छा पई हुई जो हे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजा ख़्वाब सभु चिकना चूर करे हलियो वियो दुनिया मां हा अच्छा हाणे हिन में ॿ शयूं तव्हांजे जवाब खां पहिरियों जेको जीअं तव्हां वर्ड यूज़ कयो कमिट राइट सो इहा हिकिड़ी इम्पॉर्टेंट शइ आहे कि सुसाइड कमिट करणु जॾहिं असां चऊं था त दैट मीन्स इट्स अ क्राइम that means it's a sin के right so इहा भी हिकिड़ी important शइ आहे I'm sorry I'm using this opportunity के highlight करण लाइ कि असांखे ख़बर ई कोन पवंदी आहे कि असां कॾहिं इहे शयूं चई छॾींदा आहियूं छो जो असां बिल्कुलु शेप ई असांजो माइंड ईअं ई थियल आहे राइट असांजी लैंग्वेज ईअं शेप थियल आहे सो इट्स लाइक यू नो समवन हैज़ डाइड बाय सुसाइड राइट हाँ बट कमिट सुसाइड जो मतिलबु आहे कि को सिन या को क्राइम कमिट कयो आहे ऐं हिन जी बि हिस्ट्री आहे कि किथां हाँ बिल्कुल इन जा भी आहिनि एक्ट्स आहिनि लॉज आहिनि सज़ा आहे बिल्कुल वी आर गोइंग टू डिस्कस एब्सोल्युटली सो तव्हां जेका हींअर हिन केस जी जेका ॻाल्हि कयो पिया अगेन जी इंडिविजुअल फैक्टर हिकिड़ो जेको आहे बायोसाइकोसोशल जेको आहे जंहिंजे बारे में पहिरीं बि मां ॻाल्हायो आहे बायोलॉजिकल कॉज हूंदा आहिनि हिकिड़ो माण्हू ऑलरेडी जेको आहे प्री डिस्पोज हूंदो आहे राइट देयर इज़ अ लॉट ऑफ डेटा कि सर्टन काइंड ऑफ माण्हू ही ॿार ही मेडिकल प्रोफेशन में वेंदा आहिनि जेका कंपेटिटिव हुजनि या वधीक थोरा सा जंहिंमें ज़मीर थोरो वधीक हुजे इहो पूरो रिसर्च जेका थियल आहे सो जंहिंजा रूल्स ऐं असूलनि जा पका हुजनि सो सर्टन फैक्टर्स हूंदा आहिनि जेका ऑलरेडी तव्हांखे ड्राइव कंदा आहिनि तव्हां कहिड़े प्रोफेशन में वञो पिया राइट प्री डिस्पोज कंदा आहिनि सो बायोलॉजिकल फैक्टर हूंदा आहिनि साइकोसोशल फैक्टर हूंदा आहिनि हिकिड़ी ॻाल्हि लैला ॾिसो ॾाढो इम्पॉर्टेंट आहे कि असां वटि सिर्फ़ु फोकस आहे कि डॉक्टर थियो या इंजीनियर थियो राइट अ लॉट ऑफ पीपल टू बिगिन विथ थियण ई कोन था चाहिनि डॉक्टर्स राइट ऐं मेडिकल स्कूल जो अलॻि हिकिड़ो प्रेशर आहे हिकिड़ो माण्हू जेको आहे ई कोन हिकिड़ी ड्राइव पर सुठो आहे पढ़ाई में पर ऐं घर वारनि जे चवण ते घर वारनि जो ख़्वाब पूरा करण जे चक्कर में मेडिकल स्कूल में अची वियो सम हाउ लेट्स से यू नो इंटेलिजेंट आहे पास बि थिए पियो बट देन डिप्रेशन त ब्रूड इन कंदो आहे न ऑलवेज रिमेंबर सुसाइड डिप्रेशन जे बग़ैर कोन थींदी आहे एंड व्हेन आई एम सेइंग डिप्रेशन इट्स क्लिनिकल डिप्रेशन क्लिनिकल डिप्रेशन जे बग़ैर कोन थींदी आहे अच्छा क्लिनिकल डिप्रेशन मां छा मुराद आहे ओके सो क्लिनिकल डिप्रेशन हिकिड़ी डायग्नोसिस आहे इट्स जस्ट लाइक जीअं मलेरिया आहे जीअं या डायबिटीज़ आहे उहो हिकिड़ो क्लिनिकल डायग्नोसिस आहे जंहिंखे डायग्नोस करण लाइ तव्हांखे हिकिड़ो पूरो क्राइटेरिया खपंदो हूंदो आहे असां डिप्रेशन डॉक्टर आयशा तमामु इंपॉर्टेंट गुफ्तगू हली रही आहे कि असीं यकीनन कंटिन्यू कंदासीं असां ॿी महिमान बि मौजूदु आहे नगमा इक़्तिदार साहिबा जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि जी नगमा साहिबा अस्सलाम वालेकुम वरी मेहरबानी बहुत शुक्रिया टाइम निकालने के लिए जी वालेकुम सलाम जी नगमा साहिबा दरअसल आज हम डिस्कस कर रहे हैं ये जो खुदकशी के बढ़ते वाक़यात हैं और आप एज अ सोशल एक्टिविस्ट इन वाक़यात को कैसे देखती हैं और हमें हुकूमत की संजीदगी ज़रा वाज़ेह कीजिएगा कि हुकूमत किस हद तक संजीदा है देखिए जिस तरीके से पूरी पैंडेमिक की सूरत हाल है साल 2 साल से पूरी दुनिया में आप सूरत हाल देख लें पाकिस्तानी गवर्नमेंट या पाकिस्तानी रियासत का अलमिया यही है कि इसने कभी किसी चीज़ को सीरियस लिया ही नहीं है आज तक अच्छा अगर आप देखें कि बढ़ती हुई महंगाई और ये जो समाजी सूरत हाल है इस पे लोगों के असरात जिंदगियां मतलब हराम है कि किस तरह से वो अपना बेचारे गुजारा करें लेकिन हमारे यहाँ कोई उनके लिए रिलीफ पैकेज या कोई उनके लिए इस तरह की चीज दी ही नहीं जाती जिससे कि उनको मतलब जिससे वो एक अपनी बेहतर जिंदगी गुजारने की कोशिश करें अच्छा अगर कुछ हुकूमत की तरफ से प्रोग्राम्स निकल भी रहे हैं कुछ आ भी रहे हैं प्रोग्राम जैसे कि एहसास हो गया तो क्या वो उनके मसलों को एड्रेस कर सक रहे हैं कि वो इस हद तक ना पहुंचे पिछले साल भी जब कोविड का स्टार्ट हुआ था एहसास के ऊपर मैंने एक आर्टिकल भी लिखा था और देखें एहसास 3000 में आप मुझे बताएं क्या होता है
मतलब आप एहसास का इस तरह से बता रहे हैं 12,000 और उसमें से भी 1,000 रुपए। फिर आप जरा उसकी कंडीशन देखें कि जिंदगी में जिनके पास कोई, अगर मैं कराची की सूरत हाल लूँ तो इधर तो इतने ज्यादा इमिग्रेंट लोग हैं जो वर्किंग क्लास के ऐसे लोग हैं जिनकी शनाख्ती कार्ड ही नहीं है। साल साल वो यहाँ पे रह रहे हैं लेकिन उनके पास कोई भी नागरिक, तो वो जो उनकी चीजें फुलफिल होती। अच्छा, फिर इसके बाद जो इनके अपने सियासी वर्कर हैं, अगर एहसास का प्रोग्राम उनके अपने लोगों को मुस्तफीद हुए हैं, क्योंकि जब हम कम्युनिटीज में जा रहे थे या हमने जब काम उन लोगों से पूछा कि आप में से किस किस को कितने पैसे मिले, उन्होंने कहा नहीं हमारा तो नाम ही नहीं आया, हमने अपने मोबाइल फोन से रजिस्टर भी कराया है लेकिन नहीं हुआ है। तो वो जो इक्वल डिस्ट्रीब्यूशन होती है ना, वो प्रॉब्लम बहुत ज्यादा थी। अच्छा, ये जो खुदकशी के बढ़ते वाकयात हैं, इसमें आप कौन सी असबाब देखती हैं? क्या यही है कि हुकूमत की नाअहली है, हुकूमत संजीदा नहीं है, वो आवाम को जो है वो फंडामेंटल राइट्स प्रोवाइड नहीं कर सक रहे, इसीलिए, या कुछ और भी असबाब आप समझती हैं खुदकशियों के पीछे हो सकते हैं? नहीं, डेफिनेटली देखिए ये रियासत की जिम्मेदारी होती है। ये रियासत, वैसे तो हमारा खान साहब कहते हैं कि मदीना की रियासत, तो फिर भाई मदीना की रियासत में तो कोई नहर फरात पे कुत्ता भी भूखा सो जाए तो हजरत उमर को क्या कहते हैं सुकून नहीं मिलता था। तो आपको फिर मदीना की रियासत जिसमें कि माशी कत्लेआम हो, जब आम आवाम का खून अब पसीने की जो वो है निचोड़े जा रहे हैं, तो कैसे आप रिलीफ देंगे? कोई अवामी क्या कहते हैं अभी तक पैकेज नहीं सामने आया है। ठीक है, आप देखिए महंगाई 288% से ज्यादा हुई है इस हुकूमत में। ठीक है, मैं पिछली हुकूमतों को नहीं कह रही कि वो उन्होंने कोई बहुत अच्छे, आप IMF वर्ल्ड बैंक के ये प्रोजेक्ट जैसे लाते हैं। अब जैसे कराची का जो है नेबरहुड सिटी, वो हम कराची आज जो है हम ही टैक्स पेयर है। मतलब आप ऐसी ऐसी पॉलिसीज नाफिज करते हैं वर्ल्ड बैंक IMF की, जो कि आपको खुद भी नहीं पता होता कि इससे हमें क्या उन शराइत को निपटने के लिए वो अभी भी इकदाम कुछ उठा ही रहे। लेकिन नगमा साहिबा, हम जो बात कर रहे हैं, अब जैसे हमने हुकूमत की बात कर ली, आपका समझना यही है कि वो इतनी गैर संजीदा है इस मामले में, लेकिन आपका और मेरा किरदार क्या है? हम किस तरह से मदद कर सकते हैं हमारे आसपास के लोगों की? क्या हम लोग सिर्फ हुकूमत पे ही मुसल्लित करते रहेंगे हर चीज? फैसले ले सकें, ठीक है ना, एज अ सिविल सोसाइटी, एज अ ह्यूमन राइट एक्टिविस्ट होने की हैसियत से हम इन इश्यूज पे आवाज उठाते हैं और पहले भी उठाते रहे, अभी भी उठाएंगे। तो हमारा तो यही काम है कि हम जो है हुकूमत को निशानदेही करते रहे कि आपका कहाँ कहाँ फेलियर है। आप खुद सोचें कि ये इतना बड़ा महीना मुसलमानों के लिए, जहाँ पे नमाज रोजे की बात हो रही है, सिर्फ ईद के कपड़े मांगने पर बच्चों को वो दरिया में फेंक देता है, फेंक दिया गया। बिल्कुल ठीक है, और ये कोई पहला वाकया तो नहीं, तो हर इस तरह से हम यही चीजें सुनते आ रहे हैं। तो आप कह रही है ना नफ्सियाती जो मसाइल है, ये कोई हुकूमत जैसे वो हालात ऐसे बना दिए कि अमीर अमीरतर होता जा रहा है, गरीब गरीबतर होता जा रहा है, उससे बस की बात ही नहीं है कुव्वत खरीद। जब आपके बराबर के बच्चे या आप मोहल्ले में या जब देखते हैं सड़कों पर वो खरीद नहीं सकते, तो उनके अंदर गुस्सा आता है। बिल्कुल गुस्सा आता है। बहुत शुक्रिया नगमा साहिबा, आपने वक्त निकाला और आपने कुछ फैक्टर्स पे रोशनी डाली। डॉक्टर साहिबा, इहो भी अवां खां सम्झण जी ज़रूरु कोशिशि कंदासीं त हुकूमत जो छा रोल आहे, पर असीं उतां ई कंटिन्यू कंदासीं। असीं उन नौजवान जी ॻाल्हि कयूं पिया ऐं अवी ॻाल्हि पिया त कुझु डॉक्टर्स थियणु चाहींदा आहिनि, कुझु इंजीनियर्स थियणु चाहींदा आहिनि, कुझु न चाहींदा आहिनि, त इते छा मतिलबु अचनि था फैक्टर्स जो इन स्टेज ताईं नौजवान हिकु वञी करे पहुचे थो, पंहिंजा ख्वाब बिल्कुलु ई तबाह बर्बाद करे रखी थो छॾे? जी, सो अगेन जॾहिं मुंहिंजो पूरो फोकस जीअं हिन टॉक में आहे इंडिविजुअल फैक्टर्स ते, राइट, छो जो काफ़ी आसान आहे असांजे लाइ इहो चवणु कि लाइक उहा शयूं जेका असांजे कंट्रोल में न आहिनि हुनखे ब्लेम करणु। बट जीअं तव्हांजो हाणे पहिरें बि सुवाल हो, व्हाट इज़ इट दैट वी कैन डू, आई थिंक इट्स इम्पॉर्टेंट कि असांखे इहो सम्झण जी ज़रूरत आहे कि जॾहिं समवन इज़ अगेन आई गो बैक टू पेरेंटिंग वारी ॻाल्हि। सो हिकिड़ियूं अनरियलिस्टिक एक्सपेक्टेशंस पेरेंट्स जूं हूंदियूं आहिनि ॿारनि खां। अलॉट ऑफ टाइम्स पेरेंट्स जेका आहिनि पंहिंजी महरूमी, पंहिंजे बचपन जी उहा शयूं जेको पाण नथा करे सघनि, उहो ॿारनि खां फुलफिल कराइणु चाहिनि था। ॾिसनि कोन था कि ॿारु हिकिड़ो इंडिविजुअल आहे, उहो पंहिंजो बचपन हुन खां पूरो करण जी कोशिशि कनि था। सो इन दैट केस या पोइ अनरियलिस्टिक एक्सपेक्टेशंस अची वञनि थियूं। अटैचमेंट स्टाइल्स जेका आहिनि उहा काफ़ी प्ले कनि था। हिते सोसाइटी प्रेशर बि अचे पियो न, इहो ई त माण्हू छा चवंदा, त पेरेंट्स बि उहो ई सोचे करे त असां सभु एॾो साइकोलॉजिकली छो इन शइ में घिरियल आहियूं त फलाणो छा चवंदो, फलाणो छा चवंदो असांजे बारे में। जेकॾहिं असांजो पुटु या धीउ डॉक्टर न थी त पाड़े वारा छा चवंदा, उहे खिलंदा। त इहो छो आहे, असां एॾो छो मुब्तला आहियूं सोसाइटी प्रेशर? अगरि तव्हां हिन शइ जी नॉर्मल बाय द वे, छा इहा नॉर्मल ॻाल्हि आहे?
वेल नॉर्मली या असां पूरी नॉर्मल आबादी, जेका पूरी दुनिया आहे साइकोलॉजिकली अनस्टेबल थी थींदी वञे। नो सो ॾिसो न, अगरि हिन शइ खे बि तव्हां टीज़ अपार्ट करो त वाकई में पाड़े वारा आहिनि या अगेन असांजी पंहिंजी हिकिड़ी इनसिक्योरिटी तमामु आहे, इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे राइट। जी। सो पाड़े वारा अक्सर इहो जेको चवनि था न लोग क्या कहेंगे या माण्हू छा चवंदा, त माण्हू मां हिन शइ खे ईअं ॾिसंदी आहियां, माण्हू तव्हांजो ई को अंदरि लाशोरी तरीक़े सां को वेठो आहे जेको तव्हांखे कॉन्स्टेंटली तंग पियो करे ऐं तव्हां माण्हुनि ते हणो था, अच्छा अच्छा राइट। एंड बट अस जेके उन्हनि ते ब्लेम था कयूं, पर एक्चुअली सॼी ॻाल्हि हिते आहे। बट नॉट ऑलवेज अच्छा, देयर आर ठीकु आहे। सम पीपल, तव्हां लाइक सही कुझु आहे। माण्हू हूंदा आहिनि जेको ज़िंदगी अज़ाब ठाहिण ते अचनि त करे सघनि था, राइट। बट नॉट ऑलवेज द केस। लोग क्या कहेंगे, माण्हू छा चवंदा, या अक्सर हिकिड़ो एक्सक्यूज़ बि असां यूज़ कंदा आहियूं जॾहिं का शइ कंहिं ते थोपणी हूंदी आहे। छो जो हिकिड़ी हूंदी आहे डेथ, हिकिड़ी हूंदी आहे सोशल डेथ। असां ॾाढो ॾियूं था हिन शइ करे की सोशली असांजी का डेथ न थिए, राइट। हाणे हुन ख़ौफ़ में असां जीअं इंसान डेथ खां, मौत खां फंडामेंटली डिॼे थो, उहे ई सोशल डेथ खां फंडामेंटली डिॼे थो कि कट ऑफ करे छॾंदा जेका आहिनि माण्हू असांखां, या असां सोसाइटी में जेका आउटकास्ट थी वेंदासीं। इहो हिकिड़ो ख़ौफ़ एवोल्यूशनरी असांजे दिमाग़ में वेठो आहे। ऐं पेरेंट्स काफ़ी टाइम खां इहो ख़ौफ़ यूज़ कनि था ॿारनि खां उहा शइ कराइण लाइ जेका हू चाहिनि था की ॿार कनि। ऐं रिगार्डलेस इहो ॾिसी नथा सघनि की ॿारु पाण छा चाहे थो। हाणे मां ॿार जी ॻाल्हि कयां पई, इहो ई ॿारु जॾहिं वॾो थिए थो त उहो डिफरेंट राउट्स ते वञी सघे थो, या त कंप्लीटली रिबेल थी वञे। अच्छा, नंढे हूंदे खां त असांखे इहो ई ॿुधायो वेंदो आहे त वी हैव टू ओबे अवर पेरेंट्स। सो उते अच्छा हिकु जेको आउं ॾिठो आहे, ॿारनि जे लाइ सवाल करणु तमामु मुश्किल थी वियो आहे। त पेरेंट्स खां सवाल क्वेश्चन राइज़ कीअं कनि। हिते अगरि कोई सवाल कंदो आहे त हुनखे बदतमीज़ करार ॾिनो वेंदो आहे। इवन इट हैपन्स विद द टीचर्स एज़ वेल, कि अगरि कोई शागिर्द टीचर खां सवाल थो पुछे, कोई अहिड़ो सवाल आहे हुनजे दिमाग़ में अचे त हुनखे बदतमीज़ करार ॾियो त भई तूं इहो सवाल पुछो कीअं। त पेरेंट्स वटि बि थोरी उहा ई ॻाल्हि अचे पई त असां हुननि खां सवाल कीअं कयूं। ॿार जेके आहिनि उन्हनि जे साम्हूं कीअं साम्हूं थी बीहनि, त उते उन्हनि खे बदतमीज़ी जो लक़ब ॾिनो वेंदो आहे। जवाबु कोन हूंदा आहिनि न तॾहिं। अच्छा, ॿारनि जा सवाल कॾहिं ॿुधनि त ख़बर पए सही। कि केतिरा इंटेलिजेंट ऐं स्मार्ट ऐं मैटर ऑफ फैक्टली सवाल पुछनि था ॿार, राइट। छो जो उते ब्रेन फॉर्म थिए पियो, 10,000 ॻाल्हियूं ईंदियूं कि हे पिंक छो आहे, हे येलो छो आहे, राइट। ऐं हिन जो छा जवाबु ॾियनि, राइट। ऐं सो इज़ द केस जेको टीचर्स में बि थींदो आहे। जॾहिं इंटेलिजेंट सवाल ईंदो आहे त ऐं जवाबु न हूंदो आहे त दैट्स व्हाट वी डू। बट देन सिर्फ़ु हिकिड़ी इहा शइ न आहे। तव्हां सही चयो कि बचपन में असांखे इहो चयो वेंदो कि ओबे कयो, राइट। पेरेंटिंग मैनुअल केयर बि कोन पेरेंटिंग कंदो आहे, राइट। जेका वॾा चवंदा रहिया आहिनि असां उहो ई कंदा रहिया आहियूं। हाणे अनफॉर्चुनेटली लाइक असां हिन शइ खे विसारे था छॾूं कि पेरेंटिंग बि हिकिड़ी साइंस आहे, पूरो हिकिड़ो तरीक़ो आहे कि कहिड़े तरीक़े सां तव्हां छा शइ मना कयो, छा शइ न मना कयो। हाणे अगेन गोइंग बैक टू पेरेंटिंग, छो मां पेरेंटिंग जे बारे में ॻाल्हि कई, छो जो इंडिविजुअल फैक्टर्स इंपॉर्टेंट आहिनि। इहा शयूं तव्हांखे वॾो थी तव्हां कीअं सिचुएशन खे कोप कंदो। अगरि का शइ स्ट्रेसर अचे थो त हाउ डू यू डील विद दैट, सही, राइट। सभु कुझु पी वेंदो, इंटरनलाइज़ कंदो या एक्सटर्नलाइज़। पेरेंटिंग बि हिकु साइंस आहे। अच्छा, असांजो एजुकेशन सिस्टम खे बि जेकॾहिं ॾिठो वञे त उहो बि असांखे सिर्फ़ु हा ऐं न चवणु सेखारींदो आहे। अग्री ऐं डिसअग्री करणु घटि, पर हा ऐं न करणु वधीक सेखारींदो आहे। त असांजे एजुकेशन सिस्टम में छा हुजणु खपे इन हवाले सां, ऐं ॿियो सुसाइड जे हवाले सां छा असांजो एजुकेशन सिस्टम एजुकेट करे पियो असांजे ॿारनि खे। ओके, सो लैला हिते हिकिड़ी शइ ते मां डिसएग्री कंदमि कि ना चवणु त सेखारीनि ई कोन था। अगरि ना चवणु सेखारे छॾनि त काफ़ी सारा एडल्टहुड में प्रॉब्लम्स न थियनि। वी डोंट नो हाउ टू से नो, राइट। सो यस, हाउ टू से नो, हा, इहा शायदि असांखे ख़बर न आहे त न कीअं चवणु खपे। एग्जैक्टली, हिन वजह सां काफ़ी मसइला थियनि था। सो स्कूल इवन उहो बि न पियो सेखारे, राइट। सो स्कूल मेंटल हेल्थ में आई हैव डन अ लॉट ऑफ वर्क, ऐं हुन में स्कूल मेंटल हेल्थ में ॾिसो डायरेक्टली हिकिड़ी शइ तव्हां लाइक सुसाइड जे बारे में सेमिनार कोन कंदो। हिकिड़ो पूरो तरीक़ो हूंदो आहे स्कूल मेंटल हेल्थ में। पहिरें मेंटल हेल्थ छा आहे, मेंटल वेल बीइंग छा आहे, पर इहो करिकुलम में सेखारियो। ऐं हुन खां पोइ स्लोली एंड ग्रेजुअली ओल्डर क्लासिस में तव्हां डिसऑर्डर्स जी तरफ़ ईंदा आहियो। सही। ऐं उहा स्कूल मेंटल हेल्थ जो प्रोग्राम जे लाइ बि पूरो हिकिड़ो इको सिस्टम हुजणु खपे। अच्छा डॉक्टर साहिबु, बेरोज़गारी जी अवी जेकॾहिं ॻाल्हि कयूं पिया अॻोणे, त भई गुरबत ऐं सुसाइड में हुनजे विच में कुझु ॿिया फैक्टर्स बि अचनि पिया, इन ते थोरी रोशनी विझो त तव्हीं छा चवणु चाहियो पिया। सो ॾिसो, जीअं असां चाइल्ड डेवलपमेंट में ॾिसूं था, हिकिड़ो हूंदो आहे तव्हांजो माइक्रो सिस्टम। हे विच में अगरि ॿार या टीनेजर आहे या यंग माण्हू आहे, हिकिड़ो हूंदो आहे माइक्रो सिस्टम, इमीडिएट तव्हांजा पेरेंट्स ऐं स्कूल्स हूंदा आहिनि। ॿियो हूंदो आहे तव्हांजो मैक्रो सिस्टम, राइट, त कि तव्हांजे स्कूल ऐं फ्रेंड्स ऐं टीचर्स पाण में कीअं इंटरेक्ट कनि पिया, रिलीजन अची वियो। ऐं पोइ हिकिड़ो हूंदो आहे मीज़ो सिस्टम, जंहिंमें कल्चर अची वियो, पंहिंजो कल्चर अची वियो, तव्हांजी रिलीजन अची वियो, ऐं पोइ पॉलिटिक्स अची वई, राइट। ऑल ऑफ दीस थिंग्स, इहे सारी शयूं आहिनि जेका इंटरप्ले कंदियूं आहिनि। बट हिकिड़ी शइ जेको असां विसरी वेंदा आहियूं उहो आहे इंडिविजुअल वे ऑफ लाइक असांजो पंहिंजो छा तरीक़ो आहे टू डील विद
things, right? To deal with stressful situations. असांजो पंहिंजो coping mechanism असां केतिरा resilient आहियूं, सही इहा शइ जेका आहे न हिन ते लाइक पॉजिटिव फैक्टर्स ते असां रिसर्च बि कोन था कयूं, ॻाल्हायूं बि कोन था। बिल्कुलु जेका मां ॻाल्हि बि कई न कि एतिरनि करोड़नि माण्हुनि मां सिर्फ़ु 70 माण्हू पाण खे नुक़सानु पहुचाइनि पिया, मतिलबु कुझु त आहे दैट्स वर्किंग राइट जेको सभु न पिया कनि। सही, अच्छा ऐं उहो छा आहे जो सभु न पिया कनि? सो दैट इज़ समथिंग दैट वी नीड टू फोकस ऑन कि छा रिज़िलियंट फैक्टर्स आहिनि ऐं हुन ते वधीक फोकस कजे, राइट? कि कुझु माण्हू यू नो प्ले आहे फॉर एग्ज़ाम्पल ॿारनि जे लिहाज़ सां, या हिकिड़ो पॉज़िटिव पेरेंटिंग आहे। सो कहिड़ी शयूं आहिनि जेका रिज़िलियंट ठाहिनि थियूं, राइट? माण्हुनि खे हुन ते फोकस अगरि असां कयूं त असां ऐं इंस्टेड ऑफ राइट के लुकिंग इन टू के यार कहिड़ी शइ ग़लति आहे, कहिड़ी शइ जेका आहे उहा दैट इज़ इम्पॉर्टेंट, बट देन असां पंहिंजे रिसोर्सिस बि त ॾिसूं न, असां वटि केतिरा रिसोर्सिस, वी आर नॉट डेवलप्ड कंट्री, वी आर नॉट डेवलप्ड कंट्री, वी आर अ डेवलपिंग कंट्री डेफिनेटली। अच्छा डॉक्टर साहिबा, जेके नौजवान हुजनि या उन खां वॾी उमिरि वारा ॼुमार वारा हुजनि, उहे जॾहिं डिप्रेशन एंज़ाइटी में मुब्तला थी था वञनि त हाउ टू आस्क फॉर हेल्प? हाणे फॉर एग्ज़ाम्पल अगरि मूंखे खोड़ सारियूं परेशानियूं आहिनि त मां एंड आई नो कि अगर मां पेरेंट्स सां कम्युनिकेट कंदा त मूंखे थोड़ी हेॾा होॾा जी ॻाल्हि करे दे वुड स्टॉप मी, साइलेंस वारे मोड में आऊं हली वेंदसि, ठीकु आहे, फ्रेंड्स आहिनि त देन चलो उहो थोरो घणो कम्युनिकेट करे पर हेल्प मदद जे लाइ अगरि फॉर एग्ज़ाम्पल मूंखे अव्हां सां कम्युनिकेट करिणो आहे, अव्हां जेकॾहिं मुंहिंजी फ्रेंड आहे या मुंहिंजी मदर आहे, कम्युनिकेट कीअं कजे? इफ़ आई हैव अ प्रॉब्लम, इफ़ आई एम गोइंग थ्रू समथिंग, कीअं मां मदद जे लाइ जेको आहे कम्युनिकेट कयां? ॿ शयूं हिते हाईलाइट कंदमि। पहिरीं त मां फ्लिप कंदमि, राइट? कि तव्हां ऑलरेडी एतिरा स्ट्रेस्ड आहियो ऐं तव्हां यू नो ऐं सारो ऑनस्ट यानी तव्हां ते अची वेंदो कि यू नो तव्हां कीअं पंहिंजे पाण खे फ्रेम कयो पंहिंजो सेंटेंस टू रीच आउट, राइट? हिन खे अगरि मां फ्लिप कयां एंड पीपल अराउंड यू इफ दे अंडरस्टैंड हाउ टू रीच आउट टू यू, अगरि तव्हां परेशान आहियो त उहो तव्हांजी ज़िंदगी ॾिसो केॾी बहितर थी वेंदी, राइट? हिन एग्ज़ाम्पल खे सो ऐं द सेकेंड थिंग जेका आहे डिफरेंट हर हिकु शइ डिप्रेशन या हर हिकु शइ डिप्रेसिव डिसऑर्डर कोन हूंदी आहे। अच्छा, हा, सो हूंदा आहिनि हिकिड़ा मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स हूंदा आहिनि, ॿिया हूंदा आहिनि मेंटल हेल्थ प्रॉब्लम्स, ॿिया हूंदा आहिनि मेंटल हेल्थ डिस्ट्रेस, ठीकु, राइट? सो तव्हांखे जेको आहे लेट्स से अगरि कुझु थियो आहे, का स्ट्रेसफुल सिचुएशन आहे, एग्ज़ाम अगरि फेल थियो आहे त ऐं तव्हांखे रोइण अचे पियो त दैट्स नॉट डिप्रेशन, दैट्स नॉट क्लिनिकल डिप्रेशन, राइट? सो डिप्रेशन सैडनेस इहो गम में मुब्तला थियण आहे, परेशान थियण आहे, थोरे इट्स अ नेचुरल रिएक्शन टू फेलिंग एन एग्ज़ाम, राइट? सो लाइक ख़ुशि अगरि थींदो त पोइ उहो थोरो सो एक्सप्लोर करिणो पवंदो न कि वाए। अच्छा, हिते बि त पोइ सोसाइटी प्रेशर जे करे असीं न रोअण लॻंदा आहियूं? बिल्कुलु, त भई अॻिलो छा चवंदो, पेरेंट्स छा चवंदा? यस, दिस इज़ समथिंग जेको असां आई थिंक इट्स इम्पॉर्टेंट टू रेस कि डेथ अगरि थिए थी त तव्हां एवरीवन एक्सपेक्ट्स के घर में कंहिंजी एवरीवन एक्सपेक्ट्स कि तव्हांजो हिकिड़ो सर्टन तरीक़ो हुजणु खपे टू रिएक्ट। अगरि तव्हां नथा रहियो त ओ यूर कोल्ड, अगरि तव्हां वधीक रो पिया त यू नो लाइक ड्रामो पियो थिए, राइट? माण्हू त करे बि ख़ुशि कोन थींदा, राइट? माण्हू ओके, इज़ इट ऑल्सो नेचुरल त इंसान करे बि ख़ुशि न थी सघंदो? मतिलबु मसलो हर ॻाल्हि मां असांखे पाण ई उभरी ईंदो आहे, को न को मसलो कंहिं न कंहिं ॻाल्हि में। कुझु माण्हू हूंदा आहिनि जेको मसइले खे यू नो ॻोल्हण जी कोशिशि बि कंदा आहिनि, राइट? बट देन जेका ॾिसो हैप्पीनेस इज़ ओवर रेटेड, को बि माण्हू हमेशह ख़ुशि नथो रही सघे, ओके, राइट? ऐं इहा त तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि कई आहे कि हैप्पीनेस खे थोरो ओवर रेट ई कयो वियो आहे, ठीकु आहे, सही। सो ऐं हिते वरी इम्पोर्टेंट थो थिए इहा जेको मां डिफरेंट स्टेट्स जी ॻाल्हि कई न, अगरि लेट्स से घर में कंहिंजी डेथ थी थिए ऐं तव्हां सोग में आहियो त दैट डज़ंट मीन कि तव्हांखे साइकाइट्रिस्ट जी ज़रूरत आहे, फ्रेंड वुड हेल्प देयर बिकॉज दिस इज़ नाउ अ मेंटल हेल्थ प्रॉब्लम, राइट? मेंटल हेल्थ डिस्ट्रेस इज़ के लेट्स से एग्ज़ाम फेल थी वियो, समथिंग स्मॉल बट नॉट लाइक अ लॉस, ठीकु आहे? ऐं पोइ मेंटल हिकिड़ी शइ हूंदी आहे मेंटल हेल्थ डिसऑर्डर जेको क्लिनिकल डिप्रेशन आहे, उनमें हुनजो पूरो हिकिड़ो क्राइटेरिया हूंदो आहे। सो डिफरेंट स्टेट्स में तव्हांखे डिफरेंट वे में हेल्प जी ज़रूरत हूंदी आहे, सही। अच्छा, फॉर एग्ज़ाम्पल अगरि कोई ॿार फेल थी चुको आहे, हाणे बिल्कुलु परेशानी जे आलम में आहे, त उनखे छा करणु खपे, कंहिंखे अप्रोच करणु खपे? या अव्हां त इंडिविजुअल फैक्टर्स जी बि ॻाल्हि करे रहिया आहियो त असीं इंडिविजुअली कीअं उन शइ सां कॉम्बैट कयूं, पर असीं तमामु घणो इंसानी तबियत में शामिल आहे त को ॿियो अची जॾहिं करे वेहंदो आहे, कम्युनिकेट कंदो आहे त तमामु सुठो फील कंदा आहियूं, त उनखे छा करणु खपे, कीअं पंहिंजी ॻाल्हि पहुचाइणु खपे? आई एम सॉरी, आई थिंक मां शायदि क्लैरिफाई कोन करे सघियमि। जॾहिं मां इंडिविजुअल चवां थी त मां हिकु इमीडिएट सिचुएशन खे बि हुन में आणा पई। सो अगरि को ॿारु फेल थिए थो ऐं अगरि डिॼे पियो कि कंहिं सां डिस्कस कयां त उहो तव्हां ॾिसो हिकिड़ो ऑलरेडी
असां प्रॉब्लम हुते ई आइडेंटिफाई करे छॾियो ठीकु राइट आहे। द फैक्ट कि हू फेल थियण खे कंहिं सां पंहिंजे घर वारनि सां पंहिंजी माउ पीउ सां या भेण भाउ सां डिस्कस बि न पियो करे सघे त एतिरे ख़ौफ़ में त आहे न सही राइट बिल्कुलु कि You're right. मां वयमि त मूंखे दड़का पवंदा वयमि त मूंखे मार पवंदी छा थींदो राइट सो इहो हिकिड़ो ऑलरेडी साइकोलॉजिकल ख़ौफ़ में त आहे ठीकु। राइट द फैक्ट दैट वी आर टॉकिंग अबाउट दिस सिचुएशन मीन्स कि घर साइकोलॉजिकल सेफ्टी न पियो प्रोवाइड करे राइट घर मां ई उहा शइ दरअसल प्रोवाइड करणु खपे असांजा अम्मी अबू पेरेंट्स सो आहिनि पेरेंट्स केतिरा कंफर्टेबल आहिनि पर राइट सिर्फ़ु चवणु कोन हूंदो आहे तव्हांजी बॉडी लैंग्वेज हिकिड़ी डिफरेंट हूंदी आहे तव्हांजा वर्ड्स हिकिड़ा डिफरेंट हूंदा आहिनि ऐं Absolutely. ॿार सेंस कंदा आहिनि इहे तमामु शयूं ज़रूरी अच्छा जीअं असीं ॻाल्हि पिया कयूं त अगरि फॉर एग्ज़ाम्पल कोई मसइलनि मां गुज़रे पियो त उहो ॿिए खे कीअं अप्रोच करे कीअं कम्युनिकेट करे सघे अच्छा ऐं उनजी सराउंडिंग में जेके माण्हू आहिनि असीं उन माण्हू खे कीअं रिकग्नाइज़ कयूं जेके डिप्रेशन में मुब्तला आहे उन जे इहो सॼी सिचुएशन मां गुज़री रहियो आहे उनखे कीअं रिकग्नाइज़ कजे कीअं सुञाणिजे त हे फलाणो माण्हू परेशान आहे हिन खे मदद जी ज़रूरत आहे कीअं रिकग्नाइज़ कजे सो अगेन लॉट ऑफ रिसर्च बाक़ाइदा हिन बारे में चए थी कि अगरि को पाण खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदो आहे द डे ऑफ दिस इंसिडेंट हुन खां हफ़्तो या 10 ॾींहं पहिरियों ज़रूरु कंहिं न कंहिंखे रीच आउट कंदो आहे राइट सो हाणे हिन शइ खे अगरि ज़हन में रखो त अगरि को तव्हांखे अची करे कोई यंग टीनेजर या अर्ली 20s में केरु अची छो जो फोकस हुननि ते आहे केरु अची तव्हांखे चए थो कि मां पंहिंजे पाण खे मां मरणु थो चाहियां या मां पंहिंजे पाण खे नुक़सानु पहुचाइण थी चाहियां हिन शइ खे लाइटली न खणो अच्छा हिन शइ खे बिल्कुलु लाइटली न खणो कि त ड्रामा आहिनि रोज़ रोज़ जंहिंजो चवणु आहे बिल्कुलु रोज़ बिल्कुलु रोज़ बिल्कुलु परेशान ऐं इन ॻाल्हि जी तरफ़ अचण वारी हुयसि जेकॾहिं कोई असां सां शेयर करे पियो त आउं पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करणु पियो चाहियां त मुंहिंजो मतिलबु असांजो छा किरदारु हुजणु खपे उन सां कीअं उन वक़्तु डील कजे सो कपल ऑफ थिंग्स त बिल्कुलु बि हिकु तव्हां ॿुधाए छॾियो त उनखे हरगिज़ हल्को न आहे वठणु हल्को न आहे वठिणो इहो न आहे चवणो कि इहा बुज़दिली आहे इहो बिल्कुलु बि न आहे चवणो इहो न आहे चवणो कि इहे ड्रामा आहिनि इहो न आहे चवणो कि वञ नमाज़ पढ़ी वठि इहो न आहे चवणो कि यू नो कुझु बि वॉक कर समथिंग हा इहो न आहे चवणो इहो न आहे चवणो इहो न त आहे walk ते चवणो वञो या नमाज़ पढ़ो हिकु अगरि केरु इहो अची करे चए पियो त यानी डिप्रेशन क्लिनिकल डिप्रेशन जे हुन हद ते आहे जिते इहे सारी शयूं न पियूं हेल्प कनि इहे सारी शयूं हेल्प कंदियूं आहिनि जॾहिं तव्हांखे माइल्ड टू मॉडरेट शयूं हूंदियूं आहिनि जॾहिं सिवियर शयूं थी थियूं वञनि इहो चवणु कंहिंखे कि यू नो तूं दीन खां परे थी वियो आहीं दीन जे क़रीब थी रिलीजियस स्टिग्मा बि थोरो घणो अची पियो वञे दिस कॉज़िस गिल्ट कि ओ यानी मां यू नो इहा शइ बि न पई अच्छा त पोइ छा मतिलबु चवणु खपे इहो त ख़ैर अमी ॿुधाए छॾियो त छा न चवणु खपे उनखे त पोइ कीअं मतिलबु उन सां अगेन ज़रूरी हमेशह कोन हूंदो आहे कि कुझु चइजे असांजी हिकिड़ी इंस्टिंक्ट आहे इहो ॾाढो वॾो मुश्किल कमु आहे अच्छा मुश्किल इहो ॾाढो मुश्किल कमु आहे असांजी इंस्टिंक्ट हूंदी आहे यकदम सोल्यूशन ॾियण जी यकदम कुझु न कुझु चवण जी राइट कि बसि इहो करे छॾ उहो करे छॾ मशवरा ॾियण जे लाइ असीं जेको आहे तमामु फारिग आहियूं अच्छा आख़िरी सवाल कंदसि मीडिया जो थोड़ी इख़लाक़ियत सम्झण जी कोशिशि कंदासीं त मीडिया जो छा रोल आहे जेकॾहिं केसिस खे रिपोर्ट कनि था त उन्हनि खे छा चवणु खपे ऐं छा न चवणु खपे ॾिसो हिते जेको तव्हां एग्ज़ाम्पल बि ॾिनो फैसलाबाद वारो रिसेंटली मां उहो टी वी ते ॾिठो एंड अगेन इमीजिएटली असां फोकस कयूं था जेको इमीजिएट कॉज़ ते अच्छा इमीजिएट कॉज़ के हाणे इहो जेको केस जेको तव्हां ॿुधायो न दैट्स कॉल्ड फिलीसाइड अच्छा फिलीसाइड हिकिड़ो सुसाइड हूंदो आहे हिकिड़ो फिलीसाइड हूंदो आहे filicide फिलीसाइड जो मतिलबु आहे कि जॾहिं पेरेंट्स ॿार खे जेको मारे छॾनि था राइट त ऐं दैट अगेन हैज़ सिकाइट्रिक कॉनोटेशन टू इट मेंटल को बि ॾिसो न को बि माण्हू जेको कंप्लीटली फंक्शनल आहे वुड नॉट डू दिस पंहिंजे ॿार खे ईअं कोन मारींदो राइट ऐं उहो ई सिमिलरली को बि माण्हू जो कंप्लीटली फंक्शनल आहे पंहिंजे पाण खे नुक़सानु कोन पहुचाईंदो राइट त सिकाइट्रिक डिसऑर्डर्स ॾाढा हिकिड़ा सीरियस शयूं आहिनि जंहिंखे मीडिया सही सां रिपोर्ट नथी करे इमीजिएटली सोशल फैक्टर्स ते वञनि था ऐं पोइ एंड द टर्म दैट दे यूज़ राइट जीअं कमिट वारी ॻाल्हि थी वई ऐं छो इहो सारो असां वटि डेटा कोन्हे छो जो माण्हू हिन शेखूं त डिॼनि था कि असां वेंदासीं MLO जो इशू थींदो यू नो अगरि केरु बची वियो त 10,000 फाइन आहे हुन ते त हा एक्ज़ैक्टली इहो बि हुयो असांखे डिस्कस करणो इनफैक्ट आख़िरी इख़्तिताम असीं न खणी था कयूं त भई जेको करे थो सुसाइड ऐं वरी इहो यूज़ बि कयां कमिट त न टाइम लॻंदो आहे त उनजे लाइ सज़ा रखी वई आहे असांजे कानून में त डॉक्टर साहिबु इहो इन शइ खे बि ॾिसो थोरो कंसाइज़ली ॿुधाइजो प्रोग्राम जो वक़्तु बि वञे न दिस इज़ नॉट ओके इहा ई शइ आहे जेको लिमिट थी करे माण्हुनि खे मेंटल हेल्थ इहो स्टिग्मा वधाए इहो सही न आहे जेकी सज़ा रखी वई आहे जेको अटेम्प्ट थो करे सुसाइड त उनजे लाइ इहा जेकी सज़ा आहे दिस इज़ नॉट ओके इन जो साइकोलॉजिकल बि इम्पैक्ट आहे बिल्कुलु डेफिनेटली माण्हू वञनि ई कोन था पोइ
बिल्कुलु हेल्प बिल्कुलु नथा इनजे करे कनि। जेको आहे त इहो रिपोर्ट कोन पिया थियनि। वॾी महिरबानी, तमामु इम्पोर्टेंट शयूं अमी हाईलाइट कयूं। नाज़रीन, उमेदु आहे तव्हां प्रोग्राम हे ॾिसी रहिया हूंदव, ॾिठो हूंदो आख़िर ताईं, ऐं तमामु ज़रूरी बि हुयो अव्हां जे लाइ। त डॉक्टर साहिबा तमामु इम्पॉर्टेंट फैक्टर्स खे हाईलाइट कयो त जेकॾहिं अवी सोसाइटी प्रेशर वठो पिया त ज़रूरी न आहे त इहो उहे अव्हां खे प्रेशराइज़ कंदा हुजनि। अव्हां जे माइंड जे बि ॻाल्हि थी पई सघे, अव्हां पंहिंजो पाण खे कंट्रोल करे पिया सघो। पंहिंजे ख्वाबनि जो जेको आहे क़तल करण जी ज़रूरत न आहे। ऐं ॿियो डॉक्टर साहिबा तमामु इम्पॉर्टेंट ॻाल्हि कई त असीं हिक ॿिए खे ॿुधंदा न आहियूं, फ़ौरन सां मशवरो ॾींदा आहियूं, फ़ौरन सां सॉल्यूशन ॾींदा आहियूं। ऐं पेरेंट्स जे हवाले सां बि उन्हनि चयो त हिकु पेरेंटल साइंस हूंदी आहे, उनखे सम्झण बि तमामु ज़रूरी आहे त असीं कम्युनिकेट हिक ॿिए सां कीअं था कयूं, हिक ॿिए खे ॿुधूं कीअं था, हिक ॿिए सां ॻाल्हायूं कीअं था। इहे सभु शयूं तमामु इम्पॉर्टेंट आहिनि। ऐं ॿियो इख़लाक़ियात जे हवाले सां जीअं उन्हनि लफ़्ज़नि जे बारे में ॿुधायो त असांखे लफ़्ज़ बि चूंडे चूंडे करे ॻाल्हाए खपनि, छो त इहो मौज़ू तमामु हसास आहे। सो पंहिंजी उहो प्रोग्राम इख़्तिताम कंदासीं इन दुआ सां, तव्हीं बि हिक ॿिए खे ॿुधो, हिक ॿिए सां प्यार कयो, मोहब्बत कयो, पंहिंजो बि ख़्यालु रखिजो, पंहिंजनि प्यारनि जो बि। ईद तमामु सुठे नमूने गुज़ारिजो, SOPs खे मद्देनज़र रखंदे। सो वरी मिलंदासीं इंशाल्लाह नेक्स्ट टाइम हिक ॿिए इशू सां गॾु। तेसिताईं ॾींदड़ लैला निसार की इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।